بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. جيئة دوستان خبرات أسان برنامج सुबुह सां हूंदो आहे तअम्मुलात क़ुरानिया। अल्लाह ताला जे कलाम में इंसान नज़र करे, अल्लाह ताला अल्लाह जे कलाम में उन मां फ़ाइदो वठे, उन खे थोरो नज़र करे ऐं सम्झण जी कोशिशि करे। छो जो अल्लाह ताला असांखे जिथे किथे क़ुर में चए थो त मुंहिंजे क़ुर खे ॾिसो ऐं पढ़ो ऐं सम्झो, ऐं इहो हिकिड़ो असांजी मर्ज़ी सां न आहे, अल्लाह ताला जे तरफ़ां हुकुम आहे असांखे। अल्लाह ताला असांखे सूरत मुहम्मद में चए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। छा क़ुर खे नथा पढ़नि, नथा सम्झनि, जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। हीअ सूरत मुहम्मद 24 नंबर आयत। ॿी जॻह ते अल्लाह ताला सूरत निसा में चए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ुरआन वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीही इख़्तिलाफ़न कसीरा। ईअं जिथे किथे सूरत साद में बि चए थो, ऐं जिथे किथे वरी ॿी जॻह ते सूरत अल कहफ़ में बि चए थो। जिथे किथे अल्लाह साईं असांखे हुकुम करे थो त मुंहिंजे क़ुर खे पढ़ो पर सम्झो ऐं तदब्बुर सां, ऐं उन आयतुनि खे अॻियां रखे उन मां फ़ाइदा वठो। ॾिसो त ही आयतूं जेके तव्हांजे लाइ लथियूं आहिनि, तव्हांखे छा जो हुकुम कनि थियूं, छा शइ खां झलनि थियूं। सो इंसानु ॾिसे अॼोको जेके असां वटि आयत आहे वस्बिर हत्ता यहकुम अल्लाह। ही अल्लाह ताला असांखे ही आयत नाज़िल करे ॿुधाए त तव्हां पढ़ो। इहा सूरत यूनुस आहे 109 आयत, 109 आयत। त इहा अल्लाह ताला सॼी सूरत जेकी आहे, सॼी आयत जेकी आहे वत्तबिअ मा युहा इलैक। असांजे नबी खे अल्लाह से हुकुम करे थो त जेको हुकुम तोॾे आयो आहे, वत्तबिअ मा युहा, जेको तोॾे वही आयो आहे, ही क़ुर, ही जेको तोॾे क़ुर आयो, वही आयो आहे, त उन ते हल, उन जे चवण ते हल। वत्तबिअ यानी इत्तिबा, जेको पोयां अच या हल अॻियां करे। वत्तबिअ मा युहा इलैक, जेके तोॾे वही अचे थो, जेको हुकुम आसमान मां नबी करीम तोॾे अचे थो, उन ते तोखे हलणो आहे। पोइ अल्लाह साईं चए थो वस्बिर हत्ता यहकुम अल्लाह, ऐं सब्र करिणो अथई। इहो अल्लाह ताला असांजे नबी करीम असांजे पैगम्बर खे चए थो तोखे सब्र करिणो पवंदो। छो जो दुनिया सवली न आहे, दुनिया में हलणु ॾुखियो आहे। ख़ासतन दीन जी ॻाल्हि जेकी कंदे न, त तुंहिंजा हज़ारे दुश्मन थी पवंदा, हूअं सभई तोखे भाईंदई, तो सफ़ा भलो ऐं बहितर ऐं, पर दीन जो ॻाल्हि कंदे त पोइ दुश्मन पैदा थींदा। छो जो शैतान त पोइ चुप कोन कंदो। तंहिंजे करे अल्लाह साईं नबी करीम खे चए थो त पोइ तुंहिंजा दुश्मन घणा थींदा, पर तोखे सब्र करिणो पवंदो। वस्बिर हत्ता यहकुम अल्लाह वहुव खैरुल हाकिमीन, सूरत यूनुस। ईअं तंहिंजे करे इंसान खे अल्लाह ताला सॼे क़ुर में जिथे किथे चए थो त सब्र करिणो पवंदी ऐं सब्र सिखणो पवंदी। त ॾिसो न, इन सब्र जी ईमान में वॾी मंज़िलत आहे। उलमा चवंदा त जेॾीमहिल असांजे नबी करीम खे अल्लाह ताला सब्र सेखारे थो, त नबी करीम वरी असांखे बि हुकुम करे थो, ऐं इहो हुकुम नबी जे लाइ बि आहे, असांजे लाइ बि आहे। ऐं ईमान जेको आहे उहो मंज़िलत रअस, यानी इंसान जी सॼी बॉडी जे मतिलबु मेन मुंडी आहे मथे। ऐं इस्लाम में जेकी आहे उहा सब्र सभु शइ खां, ऐं ईमान जेको आहे, ईमान आणींदे तुंहिंजी तकलीफ़ूं शुरू थींदियूं। छो जो तूं माण्हू तुंहिंजो चवणु कोन कंदा, तूं हर शइ चवंदे त वाह हीअ सही आहे, हीअ ग़लति आहे, हीअ तोसां पोइ दुश्मनियूं शुरू कंदा। तंहिंजे करे इहो इन जे करे अल्लाह साईं असांखे चए थो त सब्र करिणो पवंदो। त अल्लाह साईं क़ुर में वरी सब्र जी मंज़िलत बि ॿुधाए थो असांखे। छा थो चए, अल्लाह साईं काफ़ी जॻहियुनि ते क़ुर में ज़िक्र कयो आहे इन अल्लाह मअ साबिरीन, जेके सब्र कनि था, अल्लाह साईं मां चए थो मां उन्हनि सां आहियां। ऐं इहो छाजे लाइ उन्हनि सां, इहा सूरत अल बक़रा में। वरी ॿी जॻह ते चयो वल्लाहु युहिब्बु साबिरीन, आल इमरान में चए थो मां 146 आयत में जेके साबिरीन आहिनि मां उन्हनि सां हूंदुसि, जेके सब्र करण वारा आहिनि मां उन्हनि सां हूंदुसि। ऐं इन्हनि जे छाजे लाइ, छो जो जेको सब्र कंदो कंहिंजे लाइ थो करे, इहे अलाह जे ख़ातिर थो करे। छो जो हीउ दीन आहे, हीउ अलाह जो दीन आहे, अलाह जो रस्तो ॾुखियो आहे, ऐं जेको माण्हू उन ते हलण जी कोशिशि कंदो त उनखे तकलीफ़ूं ईंदियूं। तंहिंजे करे अल्लाह साईं इहो नबी करीम खे बि चयो वत्तबिअ मा युहा इलैक वस्बिर हत्ता यहकुम अल्लाह वहुव खैरुल हाकिमीन। त ॾिस न, जिथे बि नबी करीम खे अल्लाह साईं हुकुम करे थो कंहिं शइ जो, ऐं चए थो उन ते सब्र कर। ऐं इहो सब्र इहो असां नबी जे लाइ बि हुकुम आहे, असांजे लाइ बि हुकुम आहे। छो जो तूं माण्हुनि जे जेके हुननि जूं मर्ज़ियूं आहिनि, जेके हुननि जूं शहावतूं आहिनि, जेके हुननि जा रस्ता आहिनि, तूं उन्हनि जे अॻियां थो बीही, त उहो छा तोखे छॾींदा कोन। ऐं इन खां पोइ अल्लाह साईं चए थो हत्ता यहकुम अल्लाह, जेसिताईं अल्लाह साईं पंहिंजो हुकुम आणींदो, त यानी तूं सब्र करण खां पोइ तोखे तकलीफ़ ईंदी,
वल्लाहु ख़ैरुल हाकिमीन, यानी ईअं न सम्झ त अलाह साईं छॾे ॾींदो तोखे, न तो साईं आहे ऐं तोखे मदद कंदो, पर अलाह साईं तोखां इम्तिहान थो वठे त छाजे लाइ सब्र जो फल तोखे मिलंदो। तोखे सब्र करणु ॿुधो हूंदो सीरत नबवी में, ॾिसो न साईं खे जेॾीमहिल नबी करीम खे पहिरियां छा चवंदा हुआ मके में, अल अमीन चवंदा हुअसि ऐं पंहिंजो अमानतूं उन वटि रखंदा हुआसीं। ऐं प्यारे में पहिरियों मके में नबी करीम सॼे मके में मके वारनि सां प्यारु हूंदो, पर जेॾीमहिल दावत तबलीग शुरू कयईं त पोइ त साईं उनखे चवनि जादूगर बि आहे, साहिर बि आहे, मचरियो बि आहे, हर ऐब हुन में हाणे शुरू कयनि। छाजे लाइ? छो जो असां जीअं चयो त इहे जेके दावत तबलीग जेके आहिनि इंसान खे इहा माण्हू खे न वणंदी आहे। ॿी सूरत आल इमरान में अलाह चवंदी आहे अय्युहल्लज़ीना आमनू उसबिरू वसाबिरू वराबितू वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। अलाह साईं हिते नबी करीम खे ऐं मुस्लमान हर मुस्लमान खे वरी बि इहा हिमत ॾिए थो, चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो, इसबिरू, इसबिरू यानी सब्र कयो, वसाबिरू वरी साबिरू ॿियनि खे बि सब्र करायो, वराबितू ऐं हिक ॿिए जे वेझे थियो। जीअं न राबितू केरु 5 माण्हू खे रसनि सां ॿधी छॾे गॾु करे, ईअं अलाह साईं चए थो राबितू गॾु थियो। ऐं उन खां पोइ वत्तक़ुल्लाह अलाह खां परहेज़गार थियो ऐं अलाह जे वेझे थियो, अलाह जे ॾोहनि खां बचो। ॾिसो न इहो सभु असांखे छाजे लाइ थियो, असांखे हुकुम अचनि, छो जो इहो सब्र ॾाढो ॾुखियो आहे ऐं अलाह जे तरफ़ां हूंदो आहे माण्हू सब्र करे ऐं अलाह खां मदद घुरे। ऐं नबी करीम जो हदीसूं अचनि थियूं, ॾिसो केॾो हिकिड़े हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त मा रुज़िक़ अब्दुन ख़ैरुन लहू वला औसअ मिन असब्र। सहीहुल हाकिम में आहे हदीस त नबी करीम चए थो बहितरीन शइ इंसान खे अलाह जे तरफ़ां जेकी मिले थी त उहो छा आहे? सब्र। ॿी हदीस में चए थो मा यकून इंदी मिन ख़ैरिन फलन उद्दखिरुहु अन्कुम वमन इस्तअफ़फ़ युअफ़्फ़िल्लाह वमन इस्तग़नी युग़निहिल्लाह वमन यतसब्बर युसब्बिरहुल्लाह। हदीस वॾी आहे पर नबी करीम इन में मक़सदु इहे चए थो त मां तकिड़ो इन तर्जुमो करे ॿुधायो त मा यकून इंदी मिन ख़ैरिन फलन उद्दखिरुहु अन्कुम। नबी करीम चए थो मूं वटि कहिड़ो बि ख़ैर हूंदो दुनिया जो ऐं आख़िरत जो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, लिकाईंदुसि कोन। हिते इन हदीस में किथे आहिनि माण्हू जेके न चवनि था त मीलाद करणु सुठो आहे, नबी करीम हीअ चए थो मां जे कहिड़ो बि ख़ैर मूं वटि हुजे मां तव्हांखे ॿुधाए हा, यानी जेको शइ न ॿुधायो आहे उन में ख़ैर न आहे। चए थो इन वरी ॿुधायो हदीस मा यकून इंदी मिन ख़ैरिन फलन अद्दखिरुहु अन्कुम, मां तव्हांखां का शइ में भलाई हूंदी मां तव्हांखां लिकाईंदुसि कोन। वमन इस्तअफ़फ़ युअफ़्फ़िहुल्लाह, जेको पंहिंजो इंसान पंहिंजो बचाइण जे कंदो, पंहिंजो इफ़त कंदो, पंहिंजे ॾोहनि खां पासे ते कंदो त अलाह साईं उनखे पासे ते कंदो। जेको कोशिशि कंदो पहिरियां पाण त अलाह साईं उनखे बचाईंदो। वमन यस्तग़नी युग़निहिल्लाह, जेको माण्हू पंहिंजे पाण खे ॿी बुराइनि खां परे कंदो ऐं ग़लति शयुनि खां परे कंदो त उनखे अलाह साईं मदद कंदो, इन शइ खां परे थींदो। वमन यतसब्बर युसब्बिरहुल्लाह, ऐं यतसब्बर जेको इंसानु कोशिशि करे त मां सब्र कयां त अलाह साईं उनखे सभु ॾींदो। वमा अतियल्लाहु अहदन अताअन ख़ैरुन लहू मिन वला औसअ मिन असब्र। सही बुख़ारी मुस्लिम अबू दाऊद निसाई में हदीस आहे त चए थो त अलाह जेके बहितर शइ पंहिंजे बंदे खे ॾिए थो उहो छा आहे? असब्र। जेको इंसान खे सब्र ॾिए थो अलाह साईं न, उहो उन सब्र सां इंसान जेको रहंदो त उन जे लाइ बहितर इहा शइ आहे, इन खां सो वधीक सब्र कोन्हे। ॿी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा बि सही बुख़ारी में अचे थो मन युरिदिल्लाहु बिही ख़ैरन युसिब मिन्हु, जंहिंखे अलाह ताला चाहींदो जंहिंसां मोहबत कंदो युसिब मिन्हु, यानी उन मां उनखे कुझु न कुझु इब्तिला थींदी, कुझु न कुझु मुसीबत थींदी। त इन जो मक़सदु आहे युसिब मिन्हु वजह इलैहि मुसीबत, यानी हिते उलमा चवनि था उन जे लाइ का मुसीबत पैदा थींदी अलाह जे तरफ़ां। छाजे लाइ? त ॾिसे त सब्र करे थो इन शइ ते या न, छो जो का मुसीबत थींदी तो अलाह साईं तोखे न चाहींदो त कंहिं दर्जे ते पहुची त पोइ तोखे न को मुसीबत थींदी, पोइ तूं सब्र कंदे, पोइ उन सब्र खां पोइ अलाह साईं तोखे इहे शयूं बुलंद करे तोखे ॾींदो। इन जो मक़सदु आहे त इंसान खे तमामु सब्र करिणो पवंदो। पर हाणे ॾिसो न दोस्तो, कंहिंखे चवंदासीं सब्र छा ते कयूं,
छा हर शइ दुनिया में सब्र खां सवाइ नथी थिए। हींअर इंसान को बेरोज़गार आहे त बि मुसीबत उनखे सब्र करिणो पवंदो। ॿार बचा आहिनि त बि मुसीबत उन्हनि जे लाइ रोज़ी करणी पवंदी, उन्हनि जे लाइ सोचणो पवंदो। पढ़ंदा के वॾा थींदा वरी उन्हनि खे पढ़ाइणो खपे, वरी उन्हनि खे सही रस्ते ते इहो सब्र करिणो पवंदो। के माण्हू खे बीमारी आहे, वेठो आहे, नथो चुरी सघे, उनखे तकलीफ़ जान में, कंहिंखे तव्हां ॾींदो? डॉक्टर आजिज़ आहिनि, दवा ॾियनि था त बि इलाजु नथो थिए सही, त उहो उनखे सब्र करिणो पवंदो। पंहिंजे अहल औलाद पंहिंजे घर वारी सां नथो ठहे, सब्र करिणो पवंदो। सब्र हर शइ में आहे। तंहिंजे करे अलाह साईं असांखे छो चए थो त सब्र असांखे सेखारे थो, वस्बिर हत्ता यहकुम अल्लाह, सब्र कर जेसिताईं अलाह साईं इन तोखे इन अलाह जे हुकुम सां तोखे सही रस्ते ते अलाह साईं पाणी आणींदो। पर छाजे लाइ? तो अचु उन रस्ते ते। एतिरे क़दुरु हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त के को अलाह जो बंदो भलो हूंदो पर अलाह साईं उन मथां का मुसीबत लाहींदो, का परेशानी ॾींदो, त मलाइका चवंदा या अलाह हीउ तुंहिंजो अलाह जो तुंहिंजो बंदो आहे, शुक्र गुज़ार आहे, छो इहे मथां इहे मुसीबत इन मथां लाथी? त हू चवंदो, अलाह साईं छा चवंदो उन्हनि खे त कई अस्मा सौदा, मां हिन जो आवाज़ु त ॿुधा, मूंखे पुकारे। छो जो इंसानु कॾहिं अलाह खे विसारे थो छॾे, अलाह खां परे थी थो वञे। पर जेॾीमहिल न इंसानु थोरो वरी का मुसीबत लॻंदी, जल्दी अलाह ॾे मोटंदो, अलाह ॾे भॼंदो, अलाह खे सताईंदो, अलाह खे हथ मथे करे सॾु कंदो, त पोइ अलाह वरी उन मथां इहा मुसीबत टारींदो। छाजे लाइ? अलाह साईं इन शइ खे पसंदि करे थो त मूं ॾे माण्हू मोटनि, मूंखे सॾु कनि, मूंखे पुकारनि। पर जेके मुशरिक बिदती आहिनि, भॼंदा पीरनि ॾे, फ़क़ीरनि ॾे, दरगाहुनि ॾे, भॼो यार फलाणे पीर वटि वॾो कमु थींदो आहे, उन जेको वञे थो ख़ाली कोन मोटे, उते पेड़ रखे आहे या छेलो कोई आहे या बास बस आहे, वठां इहो शैतान विश्वास उन्हनि खे ॾींदो। त अहिड़नि माण्हुनि ॾे वञो। हा अलाह जा वली आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, घुमंदा था वतनि हींअर जन्नत में, तव्हांजे लाइ उन्हनि खे ड्यूटी कान्हे लॻी जो वेठा आहिनि तव्हांजे इंतज़ार में त फलाणे जी परेशान दूरि कयूं, फलाणे न हू जेको कमाए विया हाणे उन्हनि जी दारुल जज़ा आहे, उते हुननि खे ख़ुशी आहे, तव्हांजे लाइ वांदा कोन्हनि वेठा। हिते किसो अचे थो, हिकिड़ो सहाबी हुजे, उम्मु सुलैम मशहूरु हुजे, वॾी सहाबियुनि में, नबी करीम जे टाइम में हुनजो पुटु सफ़ा बीमार हूंदो, अबू तलहा मुड़ुसु हूंदो हुउसि। उन मुड़ुसु जो छोकिरो ने नंढो जेको हूंदो 6-7 सालनि जो बीमार हूंदो सफ़ा, त राति जो छोकिरो मुड़ुसु अचण खां अॻु में त छोकिरो गुज़ारे वियो। त हिन छा कयो, हाणे चई त मां मुड़ुसु अचे ओचितो ॿुधाईंदीसांसि, परेशान थींदो, छा कयईं, छोकिरे खे ढके छॾियईं ऐं हुन पंहिंजो सिंगार जी वेही रही, त सिंगार जी वेही मोटर जंहिंमें पंहिंजो मुड़ुसु मोटियुसि, अबू तलहा वॾो सहाबी हो, त अचे पुछईं कीअं कैफ़ सभी, पुटु कीअं मुंहिंजो? चईं हो अस्कन में कोन, पहिरें खां बहितर आहे, यानी सुकून में आहे हींअर। त हुनखे ईअं चई त हुनखे ॾिठईं हीअ तयारु वेठी, त पोइ उन सां घरवारी सां वञी सुतो हमदर्दी खे। पोइ वरी जंहिंमहिल बसि कनि ख़तमु कनि कमु, त हुनखे चईं त ॾिस न केरु न तो वटि काश अमानत रखे वञे, ऐं वरी केॾीमहिल ॿिए ॾींहुं 3 ॾींहं अचे तोखां पुछे त मां उहा अमानत मूंखे ॾे, त छा उहो ॾींदेसि या चवंदेसि त न तुंहिंजी अमानत कान्हे मूं वटि? त हुन चयो त न, उनजी अमानत मां उन्हनि खे ॾींदुसि। चईं त एहतसिब इब्नक, हाणे अमानत जेकी तुंहिंजो पुटु हो अलाह ॾे वियो। त हुनखे ॾाढो ॻाल्हाईं, थेला ॾिनई घरवारी खे, ऐं वेंजी तिंजी पोइ सुबुह फजर पढ़ी वियो। नबी करीम खे वञी ॿुधाईं, दां ॾिनईंसि, उम्मु सुलैम मूंसां हीउ कयो आहे, त मुंहिंजो पुटु गुज़ारियो आहे, मूंखे हीअं पोइ थी ॿुधाए। त नबी करीम उन्हनि जे लाइ दुआ घुरी, त नबी करीम दुआ में चयो बारक अल्लाहु लकुमा फ़ी लैलतिकुमा। त रावी चवनि था उन खां पोइ वरी पुटु उन राति जो हुन घरवारी सां सुतो त पुटु ॿियो थियुसि। सो ॾिसो न सब्र घरवारी खे केॾो, माउ हुई नेठि, पर ॾिसो मर्दनि खां बि हुनजी दिलेरी ॾिसो, अहिड़ियूं मायूं हूंदियूं सब्र वारियूं। अॼोको मायूं जेके जंहिंजो को पुटु मरी थो वञे त पाड़े वारा हुनजी दाहूं ॿुधंदियूं, पर हुन ॾिस पंहिंजे मुड़ुस खे परेशान करण जे लाइ न ॿुधायो, ऐं उनखे कंहिं तरीक़े सां ॿुधाई। ऐं नबी करीम उन्हनि जे लाइ उन्हनि जे परेशान जे लाइ दुआ घुरी, त अलाह साईं इन राति में इन्हनि खे औलाद ॾे वधीक ॿियो। सो नबी करीम जी दुआ अलाह साईं क़बूल कई। सो ॾिसो न केॾो फज़्ल आहे दुआ में ऐं सब्र में, सब्र जो फल भलो आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हिदायत ॾिए, ऐं असांखे सब्र सेखारे ऐं सब्र दिलि में ॾिए। दुनिया ॾाढी ॾुखी आहे, खटी आहे, केॾो बि इंसानु चवंदो त मां सुखियो थियां, दुनिया में ख़ुशि सां वेहां, पर ॾाढो ॾुखियो आहे। फ़स्बिर अलाह साईं चए थो, सब्र कर, दुनिया ॾाढी ॾुखी आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे सब्र ॾिए ऐं हिदायत ॾिए। हाज़ा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।